नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कोटड़ी में हक़नि लाइ एहतिजाज करण ते मज़दूरनि लाइ ॾोहो बणिजी वियो आहे। पुलिस 3 पौरियतनि खे गिरफ़्तार करे केतिरनि ई कलाकनि खां पौरियतनि जी आज़ादी लाइ रहवासियुनि जो धरणो जारी आहे। पुलिस रहवासियुनि खे आज़ाद करण बदिरां काटन मिलनि इंतिज़ामिया जी वंगार वहण लॻी आहे। DSP मलिक रियाज़ जी अॻवानी में पुलिस लठियूं खणी धरणे वारे हंधि पहुची वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटड़ी में हक़नि लाइ एहतिजाज करण लाइ मज़दूरनि लाइ ॾोहो बणिजी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। पुलिस 3 पौरियतनि खे गिरफ़्तार करे वई आहे। केतिरनि ई कलाकनि खां पौरियतनि जी आज़ादी लाइ रहवासियुनि जो धरणो जारी आहे। पुलिस रहवासियुनि खे आज़ाद करण बदिरां काटन मिल इंतिज़ामिया जी वंगार वहण लॻी आहे। अवांखे आगाह कयूं पिया। DSP मलिक रियाज़ जी अॻवानी में पुलिस लठियूं खणी धरणे वारे हंधि पहुची वई। कोटड़ी में हक़नि लाइ एहतिजाज करण ते मज़दूरनि लाइ ॾोहो बणिजी वियो आहे। पुलिस 3 पौरियतनि खे गिरफ़्तार करे वई आहे। केतिरनि ई कलाकनि खां पौरियतनि जी आज़ादी लाइ रहवासियुनि जो धरणो जारी आहे। पुलिस रहवासियुनि खे आज़ाद करण बदिरां काटन मिल इंतिज़ामिया जी वंगार वहण लॻी आहे। DSP मलिक रियाज़ जी अॻवानी में पुलिस लठियूं खणी धरणे वारे हंधि पहुची वई आहे। कोटड़ी में हक़नि लाइ एहतिजाज करण मज़दूरनि लाइ ॾोहो बणिजी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। कोटड़ी जो रिपोर्टर एजाज मुगल असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। एजाज, आगाह कजो, मुज़ाहिरीन ते पुलिस कड़की पई आहे। जी बिल्कुल। कोटड़ी के खुर्शीद चौक नेशनल हाईवे ठटोड़ से गुजर 3 कलाकनि खां मिल जे पौरियतनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो जारी आहे। धरणे सबबि ठटो ऐं कराची तरफ़ वेंदड़ गाॾियुनि जी रवानगी पिणु मुतासिर ऐं समझ तादाद में गाॾी डिघियूं कतारूं पिणु लॻी वयूं आहिनि। जॾहिं त एहतिजाज ऐं धरणे जे मुख़्तलिफ़ एहतिजाज धरणे में मुख़्तलिफ़ कॉम्प्लेक्स पार्टियुनि जा अॻवान पिणु पहुतल आहिनि। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी जो सिलसिलो पिणु जारी आहे। गॾोगॾु खे ॿुधाईंदा हलूं त धरणे वारे हंधि DSP कोटड़ी रियाज़ मलिक जी अॻवानी में वॾे अंग में सिविल कपड़नि ऐं हथनि में लठूं खणी पुलिस पिणु पहुतल आहे। पुलिस पारां मुज़ाहिरनि जी गाॾियुनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। ॿिए पासे खे ॿुधाईंदा हलूं त धरणे जी जेके वारे हंधि अॻवानी कंदड़ कादिर चांडियो जंहिं असां जॾहिं पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुननि इहो पिणु चयो आहे त कादिर चांडियो मथां मिल जे इंतिज़ामिया खां भतो घुरण जो केस पिणु दाख़िल कयो आहे, जंहिंजे करे जेको असां पुलिस नफ़री साण करे हिते पहुता आहियूं। गॾोगॾु खे ॿुधाईंदा आहियूं त गुज़िरियल 3 कलाकनि खां जेको रोड आहे उहो पिणु बंदि आहे, पर मिल इंतिज़ामिया ऐं जेको आहे लाॻापियल इंतिज़ामिया पारां जेको आहे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं जेको आहे उहो पिणु न कयूं आहिनि ऐं आवाम जेको आहे तमामु घणो सख़्ती जेको आहे परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु बि जेको कादिर चांडी जी अॻवानी में जेको धरणे जो सिलसिलो उहो पिणु जारी आहे। इंतिज़ामिया ऐं पुलिस तोड़े मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि शुरू थिए थो, वरी ख़तमु थिए थो, पर जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि खे मञण जे लाइ इंतिज़ामिया जेको आहे को बि तर्क न वरितो आहे अञा ताईं। जी ठीक है, बड़ी मेहरबानी एजाज मुगल तफसील लेना।